साईं हे ईअं नथो चवे, हे चवे थो त अहिड़ी हुई अंदर में त मूंखे ॿुधाईं अॻ, तिर न तरसां हा तो वटि दाना वठी हलां दग। हाणे इहे ठगियूं ठग फबंदई कीअं न फौजल चवे। साईं अबू जहल धारियो हो कुतो, नंढड़ो करे वॾो कयईं ताती चई हिकु ॾींहुं हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लंघंदो त उन ते बचींदुसि। जॾहिं को टाइम थियो हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे दर जे आॾो लंघियो, उनजो गुज़र थियो तो हिन अबू जहल कुते खे चयो हुड़ चुड़ बचाईं त लॻुसि पाण खे खाइण। चई हा मां तोखे नंढो करे तातियो आहे, वॾो हाणे तूं मूंखे थो खाईं। जो कुतो थो चवे अहिड़ी हुई अंदर में त मूंखे ॿुधाईं अॻ, तिर न तरसां हा तो वटि दाना वठी हलां दग। हाणे इहे ठगियूं ठग फबंदई कीअं न फौजल चवे। साईं इन ते ठहियल आहे। छो कुतो पियो चवेसि अबू जहल खे, तूं मूंखे इन ते बख़्शींदे हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते बख़्शींदे त मां तो डरां ई कोन, नंढे लाइ हलियो वञा के ॿिए पासे, तुंहिंजी मानी खावां ई कोन। पोइ अबू जहल मेणा पियो ॾिए त मां तोखे खारियो पिरायो, हाणे तूं मुंहिंजो चयो नथो करीं। चई अहिड़ी हुई अंदर में त मूंखे ॿुधाईं अॻ, तोखे अहिड़ी नियत में हुई त मूंखे अॻ में ॿुधायां, तूं मूंखे अहिड़े माण्हू ते बचींदे त मां हिते रहां ई कोन तो वटि। सही नी ते ठहियल